पीर वसण बसा ॻोठ नबी बख्श ख़ासि करी में ॻोठाणनि पारां बासरनि ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतजाज कयो वियो। ॻोठाणनि मोहम्मद अवैस, नबी बख्श, मुसमात हसन बानो, मुसमात हज़ूरा ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बासर मुमताज़ ख़ासि करी, हातिम ख़ासि करी, आबिद ख़ासि करी उन्हनि खे लॾाइण ख़ातिर संदनि घरनि खे ॿाहिरि ॾियण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल पिणु कराया आहिनि जेके बाद में कूड़ा साबित थिया आहिनि। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त बासरनि उन्हनि जी ज़मीन जा कूड़ा खाता पिणु ठाहिराया आहिनि। हुननि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। PPMNA डॉक्टर नफ़ीसा शाह जिलानी ओचितो गम्स अस्पताल गंबड़ पहुची वई, जिते हुन कोरोना वायरस बाबति क़ाइमु कयल आइसोलेशन वार्ड जो दौरो करे दादूआसी दाख़िल कोरोना वायरस जे मरीज़ नवाब गोपांग जी आयादत कई। इन मौक़े ते संदसि चवणु हो त वफ़ाक़ी सरकार जो सिंध सां माठेरी मां वारो सलूक आहे। अहिड़े ख़तरनाक वायरस हूंदे बि वफ़ाक़ी सरकार घोर निंड सुतल आहे। ईरान खां ॾे वापसी ते वफ़ाक़ी सरकार जी ज़िम्मेवारी हुई त ज़ारियुनि जो चेकअप कराए वञे हा, जेका ज़िम्मेवारी वफ़ाक़ी सरकार पूरी न कई। सिंध में जेके तयारी आहे तव्हां ॾिठो हूंदो त मां हिन इदारे में आई आहियां। हे असांजे खैरपुर ज़िले जी तमामु अहम इदारो आहे ऐं डॉक्टर भट्टी खे क्रेडिट थो वञे त उन्हनि हिकिड़ो तमामु सुठो इदारो हिते ठाहियो आहे सिंध हुकूमत जी हेल्प सां। त हिते मां सहूलियतूं ॾिठियूं आहिनि, आइसोलेशन वार्ड हुजे या इन पेशेंट वार्ड हुजे जेको कोरोना जे लाइ उन्हनि मुख़्तस कयो आहे, त इहो तमामु बहितर हिते बंदोबस्तु आहे। ऐं अगेन मां वफ़ाक़ी हुकूमत खे चवंदसि त निंड खां उथनि ऐं अगरि असांखे कोरोना सां मुक़ाबिलो करिणो आहे, जंहिं इहा अहिड़ी वबा फैली आहे जंहिंमें वॾा वॾा सुपर पावर्स बि मफ़लूज थी विया आहिनि। हुन चयो त सिंध जो वॾो वज़ीर सिमरादरी शाह हिन ॾुखी घड़ी में सिंध जे अवाम सां पल पल गॾु आहे ऐं सिंध हुकूमत जे तावन सां गम्स में 30 खां 40 मरीज़नि जी गुंजाइश मौजूदु आहे। इदारे जो अमलो 24 कलाक अलर्ट आहे। कोटड़ी में डिविजनल कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच TB अस्पताल कोटड़ी ऐं PHDC सेंटर जा दौरा करे ज़िले इंतजाम पारां कोरोना वायरस जे लाइ कयल अॻुवाट इंतजाम जो जाइज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर जामशोरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा कमिश्नर हैदराबाद खे कंहिं बि हंगामी सूरताल खे मोड़ण लाइ कयल इंतजामनि जे मुतालिक़ आगाही ॾिनी। ADC 1 जामशोरो शौकत उॼण, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जामशोरो डॉक्टर मुश्ताक सोलंकी खां सवाइ ॿिया ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। इन मौक़े ते कमिश्नर चयो त डॉक्टर कोरोना वायरस बाबति अवाम खे आगाही ॾियनि। सभिनी ज़िलनि जे इंतजामिया खे वधीक अॻुवाट इंतजाम मुकमल करण जा हुकुम जारी कया विया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।